अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम तारीख़ सां गुफ्तगू में मां तव्हांजो मेज़बान ग़ुलाम नबी मोराई। नाज़रीन, दुनिया जा ॾाहा इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ आहिनि त तारीख़ जो मुतालियो इंसान में मुक़ाबिले जी सघ पैदा करे थो। हिन प्रोग्राम जो मक़सदु बि उहो आहे त असां पंहिंजे नाज़रीन खे तारीख़ जा उहे वर्क उथलाए ॾेखारियूं, उथलाए ॿुधायूं, ताकी उन्हनि खे तारीख़ सां वाक़िफ़ियत मिले। ख़ासि तौर ते पाकिस्तान मूवमेंट खां पोइ या पाकिस्तान मूवमेंट जे दौरान जेके जेके मामला थिया ऐं पाकिस्तान अॼु जे हिन हज ते आहे, इहे सभु शयूं असां डिस्कस कंदासीं। हिन प्रोग्राम में असांजी महिमान शख़्सियत हूंदी आहे हिकु तारीख़ साज़ शख़्सियत। अॼु बि असांजी तारीख़ साज़ शख़्सियत आहे मशहूरु कानूनदान, साबिक़ सफ़ीर, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जो साथी, लाड़काणे जी मशहूरु शख़्सियत मोहतरम अब्दुर्रज़ाक सुमरो साहब। सुमरो साहब, अस्सलाम वालेकुम। थैंक यू वेरी मच। असां तव्हांखे हिन प्रोग्राम में भलीकार था चऊं ऐं तव्हां वक़्तु ॾिनो असांखे। सुमरो साहब, असां शुरू कयूं जेकॾहिं त 1936 में सिंध बॉम्बे खां जुदा थी। ठीकु, हाणे 1936 में बॉम्बे खां जुदा थी सिंध ऐं 1940 में पाकिस्तान करारदाद थो अचे, त छा इन्हनि 4 सालनि में सिंध खे एतिरी ज़रूरत पइजी वई त पाकिस्तान हिकिड़ो अलॻि मुल्क हुजे, ख़ासि तौर ते जिन हालतुनि में सिंध हुई त हिते हिंदुनि जी आबादी हुई पर क़ौम हिकिड़ी हुई सिंधी, छो त मज़हब जे बुनियाद ते क़ौम कान थींदी आहे, ॿोली बि हिकिड़ो इम्पॉर्टेंट इंग्रीडियंट आहे कंहिं क़ौम जे हुजण जो। त उन में ई एतिरियूं नफ़रतूं थी वियूं जो पाकिस्तान करारदाद आयो। वरी 43 में सिंध असेंबली ठाराह बहाल कयो। त छो त तव्हां उन तारीख़ जो हिसो आहियो, महिरबानी करे इन सॼे पहलू ते रोशनी विझो। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां हिकु फैक्चुअल सुवालु कयो आहे। हक़ीक़त सां जेकी कुझु मूंखे मालूम आहे उन जो मां अर्ज़ु कंदुसि। अर्ज़ु इहा त 36 में त जुदा थी सिंध, पर सिंध सूबे में जी हुकूमत 1937 में वजूद में आई। 37 जे इलेक्शन खां पोइ ही इलेक्शन सॼे हिंदुस्तान में थियूं। न, 1937 जी इलेक्शन्स जेके थियूं से सॼे हिंदुस्तान में थियूं। उहे छाकाणि जो गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट ऑफ 1935 पहिरियों एक्ट हो जंहिंमें याने हर बालग खे वोट जो हक़ ॾेई ऐं इलेक्शन कराई वई। उन खां अॻु में 1914 में जेका इलेक्शन थी ऐं असेंबलियूं ॾिनियूं ब्रिटिश गवर्नमेंट इंडिया खे। छो त इहो नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त उहो ब्रिटिश रिजीम जो ज़मानो आहे। हा, अंग्रेज़नि जी हुकूमत हुई। अंग्रेज़नि जी हुकूमत हुई। 1914 में बि रिफॉर्म्स ॾिनऊं। उन रिफॉर्म्स मूजिबि इलेक्शनियूं थींदियूं हुयूं, पर उन में वोट जो हक़ प्रॉपर्टी ऐं एजुकेशन ते रखियलु हूंदो। यानी जंहिं माण्हूअ खे प्रॉपर्टी हुजे या इनकम टैक्स भरे या लैंड रेवेन्यू भरींदो हुजे या कम अज़ कम मैट्रिकुलेट हुजे, त उहे चंद माण्हू वोट ॾींदा हुआ। पोइ हीउ पहिरियों दफ़ो इनकलाब आयो इहो हर बालग खे वोट जो हक़। 1935 में कानून ठहियो। 1900 में कानून थियो ऐं उन कानून जे तहत में उन ई एक्ट में इहो हो त सूबे सिंध खे आज़ादु सूबो करार ॾिनो वियो। हाणे इहो को हिकिड़े ॾींहं में न थियो। जेको जुदा थी सिंध सां बि वॾे कशालनि खां पोइ थी। सिंधी माण्हुनि सिंधी लीडरशिप सिंधी लीडरशिप ऐं मुस्लमान लीडरशिप बि मां इन करे चवंदुसि, छाकाणि जो सिंधी लीडरशिप सां गॾु गॾु जेके मुस्लमान लीडरशिप हुई इंडिया जी, तिन जी बि हिन में कॉन्ट्रीब्यूशन हुई। 1930 में जेका राउंड टेबल कॉन्फ्रेंस थी लंडन में, तंहिंमें सर मोहम्मद शाह आगा खान थर्ड, उहो काज़ी आज़म मोहम्मद अली जिन्ना, उहो अलामा इक़बाल, इहे बि ऐं शायदि ॿियूं बि के शख़्सियतूं हुयूं जिन उन पार्टिसिपेट कयो। ऐं सिंध मां उन में सर शाहनवाज़ भुट्टो बि हुयो। ऐं 1930 जी ॻाल्हि थो कयां। वरी 31 में वरी साॻी रोड कॉन्फ्रेंस थी, जंहिंमें ख़ान बहादुर मोहम्मद अयूब खोड़ो असांजे लाड़काणे जो मशहूरु शख़्सियत हो ऐं मुस्लिम लीग जो टॉप लीडर्स जेके आहिनि उन में हुयो हमेशह। सो
अर्ज़ु इहो आहे माना तंहिं ज़माने में लाड़काणे मां 2 लीडर हुया, सर शाहनवाज़ भुट्टो ऐं साईं सर शाहनवाज़ भुट्टो त एज में बि हुन खां वॾो हो ऐं अॻु में बि हो लीडर, पर इन में कोई शक कोन्हे त साइमल्टेनियसली उन वक़्त में ही पाण सियासत में गॾु हुया। एतिरे क़दुरु जो मोहम्मदन एसोसिएशन थी, सिंध मोहम्मदन एसोसिएशन, तन में बि सर शाहनवाज़ भुट्टो प्रेसिडेंट हो, सर अब्दुल्ला हारून वाइस प्रेसिडेंट हो, ख़ान बहादुर खोड़ो भी उन में हुयो मोहम्मदन एसोसिएशन में। बहरहाल वो ख़ान बहादुर मोहम्मद खोड़ो भी पार्टीशन खां हिते वॾो नामी ग्रामी लीडर थी गुज़रियो। त 37 जे इलेक्शन खां पोइ सिंध जुदा थी ऐं हाणे जेको सिनारियो हो उहो इहो हो त सिंध जे अंदरि प्रॉपर्टी क्लास जेको हो सो हिंदू हुआ। असां जो मुस्लमान तबिके जा कुझु वॾा वॾा ज़मींदार माण्हू हुआ, पर जेसीं ताईं बिज़नेस आहे, बिज़नेस में शायदि कोई मुस्लमान हूंदो न त सभु ई हिंदू हुआ। हाणे असली ॻाल्हि इहा आहे त ईअं रुॻो फैशन थी पियो आहे त हर हिंदूअ खे असां चऊं त उहो ज़ालिम हो या ठग हो या जनरलिटी जी ॻाल्हि था कयूं, न त उन ज़माने में अहिड़ा बि हिंदू हुआ जिन जे महिनतुनि सां सिंध जे अंदरि इल्मी तरक़ी थी। केतिरा इदारा ठाहिया उन्हनि, केतिरा इदारा ठाहिया उन्हनि में। मां अर्ज़ु कयां त असां सिंध सॼे सूबे में चंद के गवर्नमेंट हाई स्कूल्स हुआ। असांजे लाड़काणे ज़िले में हिकिड़ो गवर्नमेंट हाई स्कूल हो, उहो लाड़काणे शहर में अञा ताईं आहे। ॿियो प्राइवेट स्कूल हा, हिकिड़ो मुस्लमाननि जो प्राइवेट स्कूल हो, यानी मदरसो हाई स्कूल सॼो नालो। उन में पाबंदी न हुई, उस्ताद केतिरा हिंदू बि हुआ, शागिर्द घणो करे मुस्लमान हुआ, पर उस्ताद कुझु हिंदू बि उते पढ़ाईंदा हुआ। मां रते ते ऐं ॿिया हाई स्कूल जेके हूंदा, म्यूनिसिपल हाई स्कूल बि हुआ, उहो रतो देरो में जिते मां पढ़ियो आहियां, मुंहिंजो शहर आहे, मुंहिंजी पैदाश आहे, उते बि असां वटि BM हाई स्कूल आहे, बच्चा सिंह म्यूनिसिपल हाई स्कूल नाले हाई स्कूल हो, जेको प्राइमरी गवर्नमेंट जा, प्राइमरी स्कूल गवर्नमेंट जा, बाक़ी सेकेंडरी स्कूल जेके हा से के म्यूनिसिपालिटी जा हुआ, बाक़ी प्राइवेट स्कूल घटि हुआ। बहरहाल मां इन सां हटी थो ॻाल्हि कयां, मां रुॻो इन करे तव्हां ॿुधायो त जनरली इहा हुई त हिंदू दुकानदार, हिंदू ज़मीनदार, उहो उन मां ख़ौफ़ज़द मुस्लमान इन करे थी विया, छाकाणि जो उहो सही सिंध जुदा थियण जे करे उहो ज़मीनदारी न थी, सिंध न जुदा थी त उन वक़्त में बि हिंदू इन ई इक़्तिदार में हुआ, पर प्रॉपर्टी क्लास उन जो त ही जेकॾहिं असां ईअं चवंदासीं त 37 में जुदा थी, वरी 40 में रेज़ोल्यूशन थियो, न ईअं न आहे। सिंध जॾहिं बॉम्बे जी प्रेसिडेंस में हुई, तॾहिं बि सिंध जो जेको इकनॉमिक स्ट्रक्चर हो सो ईअं हो शुरू खां। मीरनि जे साहिबीअ खां पोइ हिकु जॾहिं बि हिते हिंदू जेके हुआ से वेल ऑफ थी विया, उन जो बि सबबु इहो हो त हू थोरा घणा पढ़ियल लिखियल बि हुया। हूअं त उन्हनि माण्हू आहिस्ते आहिस्ते पंहिंजूं प्रॉपर्टियूं जाइज़ नाजाइज़ तरीक़े सां हथु कयूं। पोइ ईअं चवणु त गोया ओचितो सिंध जुदा थियण खां पोइ हिंदू पंहिंजो मंडित नफ़रतूं पैदा थियूं ॿिन्ही जे विच में, सो इहा ॻाल्हि न आहे, पहिरीं खां क़ाइमु हुई। हा, इहे यानी इहे जीअं चणग हूंदी उहा इंसानी फितरत में आहे। बुनियादी तौर ते जेकॾहिं इन ते सुवाल थो थिए, छो त असांजी नसुल उहो ज़मानो कोन ॾिठो। मां हिन नसुल जो या गुज़िरियल नसुल जो माण्हू आहियां, इन बिटवीन मां इहो थो पुछणु चाहियां त भई असांजी लीडरशिप खे विजनरी त हुजणु खपे, हा न, उन ज़माने जी लीडरशिप खे, त जेकॾहिं असां पाण में विढ़ूं था या हिंदुनि खे अॻियां हली पाकिस्तान ठहण खां पोइ जेकॾहिं हिन न सोचियो त हिंदू न वेंदा, फॉर एग्ज़ाम्पल, त इहा बि त ग़लती हुई न। छो त जंहिं अंदाज़ ते अॼु सिंध बीठो आहे, उनजो हर को सुवाल थो पुछे त भला इहो उन ज़माने में अहिड़ो कहिड़ो मामिलो थियो जो सिंध में
पाकिस्तान ठहण जे लाइ हिकिड़ी तहरीक हली आहे, मुहबत थी, ऐं पोइ हिंदू जॾहिं हितां विया त उन्हनि खे कंहिं कोन रोकियो या हिंदू रुकिया कोन। इहे सभु ॻाल्हियूं मां सम्झण अर्ज़ु था कयां, इहो बि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त सिंध में इन्हीअ पैमाने ते नफ़रतूं न हुयूं, पर सियासी हालतुनि जे करे के अहिड़ा वाक़िया थिया जंहिंजे करे उन्हनि खे डिवाइड कयो वियो। उहे बि हिकिड़ा सवाइ उन्हनि पॉलिटिकल सियासी चक्र जे। तव्हां 1943 में जेको हिंदू मुस्लिम फसाद थियो सिंध जे अंदरि, जेको सखर जे मस्जिद मंज़िलगाह वारो, उन जे लाइ पोइ ख़ुदि सैयद जनाब GM सैयद साहब पाण एडमिट कयो आहे त उन में असांजी ग़लती, उन जा मुहरक असां हुआसीं। ईअं बि न आहे त को सभु हिंदू, मां अञा ताईं इहा शइ इन करे, छाकाणि जो मां आई विटनेस आहियां इन शइ जो त कीअं केतिरा ई हज़ारनि जे तइदाद में, लखनि जे तइदाद में उहे बि हिंदू हुआ जेके पाण मुस्लमाननि सां बहितरीन तरीक़े सां हलंदा। हाणे मां पंहिंजो मिसाल तव्हांखे ॾियां त मां जंहिं हाई स्कूल में पढ़ियुमि 1949 खां वठी वेंदे 46 ताईं, जॾहिं मैट्रिक बॉम्बे यूनिवर्सिटी मां पास कई, उन BM हाई स्कूल में हिकिड़ो बि मुस्लमान उस्ताद न हो ऐं असांजा उस्ताद सभु हिंदू उस्ताद हुआ। उन्हनि कॾहिं बि तफ़रीक न कई। केतिरा कमिटेड हूंदा उन ज़माने जा उस्ताद? साईं बयान करण खां वधीक कमिटेड। सुमर साहब वक़फ़ो वठूं था हिकिड़ो, नाज़रीन वठूं था हिकिड़ो वक़फ़ो, ऐं असां सां गॾु रहिजो, मिलूं था वक़फ़े। वेलकम बैक नाज़रीन, असां सां गॾु आहे असांजो महिमान अब्दुल रज़ाक सुमरू साहब, ऐं ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी। हाणे अचूं था, पोइ वरी 1943 में सिंध असेंबली छहरा थी बहाल करे पाकिस्तान जे लाइ, ठीकु, ऐं हुन में शायदि लीडर साईं GM सैयद लीडर ऑफ द हाउस। उन खां पोइ वरी साईं 45 में मुस्लिम लीग थो छॾे। भला साईं GM सैयद तारीख़ जो वॾो माण्हू आहे, पर विजनरी न हो छा त इहो विजुअलाइज़ करे हा, ऐं भला ॿिनि पाकिस्तान ठहण खां कुझु थोरो अरसो अॻु में ई मुस्लिम लीग छॾे, जेका ख़ालिक जमात आहे पाकिस्तान जी, छॾे ॿाहिरि थी बीह रहण, इन सां नुक़सानु पियो सम्झो था सिंध खे? सैयद तमामु वॾो लीडर हो ऐं उनखे वॾी फॉलोइंग हुई। कुझु माण्हू चवनि था त वॾो स्कॉलर हुयो, पॉलिटिकल लीडर न हो, कुझु माण्हू चवनि था। पॉलिटिकल माण्हू बि हुयो, स्कॉलर बि हुयो, बाक़ी पॉलिटिकल व्यूज़ जे करे को माण्हू खे बिलेटल करणु सियासी कमु न आहे। मां इन करे थो चवां, छाकाणि जो साॻे वक़्तु जॾहिं हिंदुस्तान जे अंदरि केतिरा ई मुस्लमान हुआ जेके पाकिस्तान जिन न पे घुरियो, जिन काफ़ी अलामा आया काज़ी लिखियो GM सैयद खे त पाकिस्तान जी हिमायत न कर। अलामा आया काज़ी लिखियो हिकिड़ो पैम्फलेट, हाणे उहो पैम्फलेट हिन वक़्तु मूंखे कोन्हे, पर असां उहो 46 में पढ़ियो। पंहिंजा व्यूज़ हुआ सभु कंहिंजा न। इहे मुस्लमान कहिड़ा मुस्लिम सिंधी लीडर्स हुआ जेके पाकिस्तान जी मुखालफत कंदा? खान बहादुर अल्लाह बख्श सूमरो, उहो मुखालिफ़ हो, ऐं उहो जी शहादत में सम्झो था त हथो चई नथो सघिजे अञा ताईं, छाकाणि जो जजमेंट में अहिड़ी का ॻाल्हि कान आई। बाक़ी ज़ाहिर ज़हूर हो, ॿियो कंहिंसां हुनजी दुश्मनी हो, फ़क़ीर मनिश इंसान हो, ईअं ई अकेलो शाम जो जीअं माना शहीद अल्लाह बख्श सूमरो। ॿिया नाला कहिड़ा वठंदो जेके हुन ज़माने में पाकिस्तान? मां अर्ज़ु कयां, ॿिया असांजा जेके बि मज़हबी जमातूं मुखालिफ़ हुयूं, ऐं मां त अर्ज़ु कयां न त खान बहादुर अहमद खान, अला बख्श साहब खान बहादुर जो लक़ब छॾियो, सियासी माण्हू हो। इंडियन नेशनल कांग्रेस इन खां इनकार कोन्हे त हिन मुल्क में आज़ादीअ जे लाइ इंडियन नेशनल कांग्रेस वॾो किरदारु अदा कयो। ख़ुदि क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना इंडियन नेशनल कांग्रेस में जॉइन कयो, ऐं हू वॾो, उन में बि हुनजी वॾी इज़त हूंदी। हुनखे एम्बेसेडर ऑफ हिंदू मुस्लिम यूनिटी चयो वेंदो हो। त मुंहिंजो अर्ज़ु इहो त इन वक़्तु अहिड़ी का ॻाल्हि हुई कान, त असली ॻाल्हि हुई इंसाफ़ जी। 14 पॉइंट प्रोग्राम जेकॾहिं क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना हिन मुस्लिम लीग खां अॻु में 14 पॉइंट प्रोग्राम में सेपरेशन जी ॻाल्हि न कई, ऐं जेकॾहिं अञा बि इन खे थोरो कंदो त पछाड़ीनि में इंटरिम गवर्नमेंट जो जेको फ़ैसिलो थियो
तंहिं फ़ैसिले जे लाइ इंटरिम गवर्नमेंट 1946 में जेको थियो न साईं, उन्हीअ में इंडियन नेशनल कांग्रेस जो मौलाना आज़ाद प्रेसिडेंट हो, बट ही वाज रिटायरिंग इमीडिएटली आफ्टर द इशू। उन्हीअ साॻे ॾींहं ते स्टेटमेंट कढी त असां कामयाब थी वियासीं, हे इंडिया हिकिड़ो मुल्क रहंदो ऐं अॼु खां पोइ हर मसइलो जेको आहे उन जो असां सियासी हल करे छॾियो। सुभाणे ते या परीहं ते नेहरू थियो प्रेसिडेंट, उन्हीअ बम्बई में हिकिड़ी स्टेटमेंट ॾिनी त इहे ग़लति आहे त असां सभु कुझु क़बूल करे ऐं कॉन्स्टिट्यूएंट असेंबली में वञूं था। इंटरिम गवर्नमेंट जे लाइ कॉन्स्टिट्यूएंट असेंबली थिए न पहिरियों, त पहिरियों थी त कॉन्स्टिट्यूएंट असेंबली, त कॉन्स्टिट्यूएंट असेंबली में असां इन करे नथा वञूं त असां वी हैव एक्सेप्टेड ऑल कंडीशन्स। इहो ई त सबबु हो जो वरी मुस्लिम लीग चयो त भई हीअ हाणे ई फिरे था वञनि। या कॾहिं कहिड़े सन जी ॻाल्हि आहे? 46 अगस्त। त पोइ तॾहिं 46 खां पोइ हिननि चयो त जेको आहे वरी वधीक ज़ोर ॾिनो हुननि। हा, डिमांड सेपरेट होमलैंड फॉर मुस्लिम्स हुननि चयो। इन में को शक इहो बि असांजे हिन प्रोग्राम में कंहिं मोहक़ चयो त नेहरू इहो चई मुंहिंजी सॼी ज़िंदगी जेका सियासी ज़िंदगी महिनत ते पाणी फेरे छॾियो। बिल्कुलु चई सही, छाकाणि जो उहे माण्हू जेके हिन मुल्क, अच्छा ॻाल्हि निकिती असांजे खान बहादुर अला बख्शी, त शहीद अला बख्शी चयो माण्हूअ खे त बाबा मां हुन ॾे वञणु थो घणो वॾो लीडर आहे ऐं पाण वयुसि, ऐं तंहिंखां पोइ चयईं त हाणे मां तोखे टाइम थो ॾियां, तूं पोइ मूंखे इन जो जवाबु ॾे। हुन टाइम ॾिनो। ॿिए दफ़े बम्बई में हुन सां मुलाक़ात थी त खान बहादुर चयुसि त साईं मां हिकिड़ो अर्ज़ु कयां, हिन वक़्तु इंडिया जा 11 सूबा आहिनि, 5 सूबनि में मुस्लमान मेजॉरिटी में आहिनि, ॿियो असांखे छा घुरिजे? या असां उनखे कंसॉलिडेट कयूं। यार हिकिड़ो व्यू पॉइंट हुनजो पंहिंजो। सो साईं हर वक़्तु हाणे 1946 जी ख़ुदि 1946 में इलेक्शन त थी वई, सिंध मां मेजॉरिटीअ में अची वई, सरहद में हारायो मुस्लिम लीग, बलूचिस्तान सूबो न हो न को उनखे राइट्स हुआ उन वक़्त ताईं। उहे अञा ताईं रोअनि था त असां त हुआसीं बि कोन, असांखे त ज़ोरीअ तां। हा एग्ज़ैक्टली। पंजाब में बि मुस्लिम लीग एॾो यानी संसद न खटियो, कुझु सीटूं हारायूं जेके यूनियनिस्ट पार्टी खटियूं, पोइ वरी यूनियनिस्ट पार्टी वारा आया, बाक़ी बंगाल में मुस्लिम लीग खटियो। हाणे ॻाल्हि रुॻी इहा आहे त हीअ का मुस्लमाननि जी इकनॉमिक कंडीशन्स एॾियूं ख़राबु हुयूं जो इन ते थिंकर्स वेठा, किन जो जी थिंकिंग इहा हुई त जेसीं ताईं असांखे ही हुकूमत या अहिड़ी जुदा ख़ितो मिले जिते असांखे हिननि खां जान छुटे। बाक़ी मां पंहिंजे ज़ाती तरफ़ सां ॿुधायां, मां पंहिंजे हिसाब सां जॾहिं पाकिस्तान ठहियो त मुंहिंजी उमिरि 20 साल हुई ऐं मूंखे पाकिस्तान आउट जी ख़बर आहे। मां पाकिस्तान तहरीक में न रहियो आहियां, मां जंहिं तहरीकुनि में रहियुमि से पाकिस्तान जी मुखालफ़त पिया कनि। माना तव्हां बि आइडियोलॉजिकली मुखालिफ़ हो न? हा हा, मां हाणे फैशन मुंहिंजो ख़ाकसार तारीख़ सां तालुक़ हो, तंहिंजे करे जेकी कुझु असां ॾिठो उन जे रूल हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदुमि त छा थियो जो जेके असांजा मुस्लमान लीडर्स जेके पाकिस्तान जे ख़िलाफ़ हुआ उन्हनि जो चवणु हो त जेको हिसो हे घुरनि था उन में त सभु मुस्लमान अची ई न सघंदा। सही।
तंहिंजी माना त इहे मुस्लमाननि जो त न थियो, इहे जेके मेजॉरिटी प्राइम मिनिस्टर्स आहिनि उन्हनि जे मुस्लमाननि खे वधीक फ़ाइदो पवंदो। पर आन द कॉन्ट्ररी इन में हिकिड़ी ॿी बि हक़ीक़त आहे जेका तारीख़ हक़ीक़त आहे त इवन 1947 में जॾहिं ही मुल्क पाकिस्तान ठहियो त मुस्लमाननि जो तइदादु हिंदुस्तान में वधीक हो, पाकिस्तान में घटि हो। ॿी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां साईं, सियासत हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जंहिंजी डेफिनेशन न आहे। हाणे साईं अचूं था हिन ते त 47 थिए थो, पाकिस्तान ठहे थो, कहिड़ियूं हालतूं थियूं जो हिंदुनि तां लॾणु शुरू कयो ऐं पोइ हेतिरा इमिग्रेंट्स आया ऐं पोइ लियाकत अली ख़ान ऐं उहा ब्यूरोक्रेसी जेका हिंदुस्तान मां हेॾे शिफ्ट थी, उन्हनि गॾिजी सिंधुनि जी जेका प्रॉपर्टी हिंदू छॾे विया या हिंदुनि जी प्रॉपर्टी क्लेमेंट्स खे ॾिननि ऐं हिकिड़ी अट्रैक्शन पैदा कयनि त घणे खां घणा इमिग्रेंट सिंध में अचनि। इन खे तव्हां कीअं था एक्सप्लेन कयो? अखियुनि सां ॾिठल ॻाल्हि आहे, इन में का पिरोली बि न आहे। सुवालु हे आहे त जीअं केतिरे माण्हुनि जो चवणु आहे त ईअं छो हुयो, उन वक़्तु प्रॉपर्टियूं एतिरियूं घणियूं हुयूं जो कंहिंखे शिकायत ई न हुई, भई जेको अचे पियो ऐं पंहिंजी मर्ज़ीअ ते माण्हू वञी। तंहिं ज़माने में सिंधियुनि जी जेका पॉलिटिकल लीडरशिप हुई, कंहिं भला इन ॻाल्हि ते एहतजाज को रिकॉर्ड ते आहे त भई तव्हां सिंधी ज़मीन आहे त सिंधी ॿिए ज़मीन हारी खे ॾियो, ऐं जेकॾहिं घर आहे त ॿिए घर सिंधीअ खे ॾियो पहिरीं, पोइ जो बचे त भली तव्हां इमिग्रेंट खे ॾियो या मुहाजिर खे ॾियो, पोइ आवाज़ अचे थो तव्हांखे उन ज़माने में को पढ़ा ॾो। वॾो मुस्लमान में सही जज़्बो, माना जज़्बो हो सिंधी मुस्लमान में त उनखे रूम जूं त अची थिए। पोस्टर हुया पीर इलाही बख़्श साहब बि बुज़ुर्ग माण्हू अथव जंहिंनि खे आबाद पैट्रोनाइज़ कयो। वॾा पोस्टर हूंदा, भाकुर सिंधी ऐं ॿाहिरों आयल माण्हू भाकुर बीठा आहिनि, आ मुंहिंजा सतायल मुस्लमान भाउ जी आहे भली। वॾो जज़्बो। ऐं उन वक़्त में इलाही बख़्श उमर साहब घणा साल चीफ मिनिस्टर रहियो? हू साईं जीअं ई पहिरीं कैबिनेट ठही त उन सर ग़ुलाम सैद हिदायत आयो, पोइ मां भायां त महीननि जी ॻाल्हि आहे, तंहिंखां पोइ हुनजी कैबिनेट टुटी त पोइ अला बख़्श जी आई। न साईं, पंहिंजो ख़ान बहादुर अला बख़्श सूमरी साहिब आई हुकूमत। हा हा ठीकु, उहा घणा ॾींहं घणो वक़्तु हली? मां चवां थो न, मूं ॿुधो आहे त न पोइ जल्दी करे पीर इलाही बख़्श चीफ मिनिस्टर कयो वियो। न उहो देरि सां वञी थियो साईं, पीर इलाही बख़्श थियो जॾहिं एसासीनेट थी वियो, शहीद एज़ चीफ मिनिस्टर एसेसिनेट थियो, सिटिंग चीफ मिनिस्टर। न हिनखे त डिसमिस कयूं न, डिसमिस कयनि न, इन ते ई डिसमिस कयनि त हिन कुझु हुकुम न पे मञा। न डिसमिस कयूं छाकाणि जो हिन पंहिंजे ख़ान बहादुरी जो लक़ब वापसि कयो। अंग्रेज़नि जो ॾिनल हो न साईं, ख़ान बहादुरी अंग्रेज़नि जो जिन वापसि कयो। हा हा, जंहिंमें सॼी इंडियन नेशनल कांग्रेस पहिरियों काल ॾिनो हो न, उन में हिन वापसि कयो। सुवाल हो सिंध असेंबली हिकिड़ो रेज़ोल्यूशन पास करे इन फेवर ऑफ वन यूनिट, तॾहिं तंहिं डिवीजन ई, ऐं जिन माण्हुनि उनखे डिफ़ा कयो उन वक़्तु मीर ग़ुलाम अली टालपुर स्पीकर हो, उन बि रिफ्यूज़ कयो, ऐं पीरज़ादे रिफ्यूज़ कयो त उनखे वरी कढी छॾियो। उहो केरु आयो? ख़ान बहादुर कुड़ो, उन अची कयो। अक्टूबर 1955 में वन यूनिट थियो। मूंखे यादि आहे त असांजा उहे लाड़काणे मां कादी फज़ुल्ला बि हिनखे अपोज़ पियो करे, ऐं कादी फज़ुल्ला जे ग्रुप जा 2-3 मेंबर आहिनि, जेको मोहम्मद मूसा बुगियो ऐं पंहिंजो कादर बख़्श तुनियो, ख़ान साहब कादर बख़्श तुनियो। अच्छा, हा, हाणे इहो थियो साईं वन यूनिट, उन खां पोइ वन यूनिट जी तहरीक थी शुरू थिए, हा, ऐं इन वन यूनिट जे तहरीक जे दौरान त पोइ स्टूडेंट्स हुया, अदीब हुया, सभिनी शिल्पो त सभु वकील आहे, पोइ सभु सिंधी हिन जे मुखालिफ़ थी बीह रहिया। उन में साईं हिकिड़ो ॾाढो इम्पॉर्टेंट पहलू थो अचे जेको उन में तव्हां रोशनी विझो, जीअं त तव्हां ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब जा हम उमिरि चओ, क्लास फेलो चओ, दोस्त चओ, नंढपण जा दोस्त चओ, उन खां पोइ सियासी रफ़ीक रहियो हमेशह साईं। भुट्टो साहिब उन ज़माने में मरकज़ी वज़ीर बि हो। मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त वन यूनिट 55 में ठहियो, तॾहिं बि छा भुट्टो साहिब हो वज़ीर? न, भुट्टो साहिब वन यूनिट जे ख़िलाफ़ हिकिड़ो पैम्फलेट लिखियो हो। भुट्टो साहिब त 1957 में पंहिंजो पहिरियों दफ़ो जॾहिं इस्कंदर मिर्ज़ा जे ज़माने में पहिरियों हुनखे यूनाइटेड नेशंस जनरल असेंबली में डेलीगेट करे मोकिलियो। सेप्टेंबर 57 में
यूनाइटेड नेशंस जनरल असेंबली में जॾहिं भुट्टो साहिबु वियो त उन जी परफॉर्मेंस अहिड़ी थी जो उन हिन खे वॾो नालो ॾिनो। उते यूनाइटेड नेशन जनरल असेंबलीअ हिकिड़ो ठहराव पास कयो हो त इट इज़ पॉसिबल एंड डिज़ायरेबल टू डिफाइन एग्रेशन एंड दैट रेज़ोल्यूशन उहो रेज़ोल्यूशन हिन 6th कमेटी जेका लीगल कमेटी आहे यूनाइटेड नेशंस जी उन खे मोकिलियो त इन खे डिफाइन कनि डेफिनेशन ॾियनि। सुमर साहिबु वक़्फ़ो वठूं था हिकिड़ो। हा नाज़रीन वठूं था हिकिड़ो वक़्फ़ो ऐं असां सां गॾु रहिजो, मिलूं था वक़्फ़े खां। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम तारीख़ सां गुफ़्तगू में अॼु असांजो महिमान जीअं तव्हांखे अर्ज़ु कयोसीं अब्दुल रज़ाक सुमरो साहिबु आहे। सुमरो साहिबु, हाणे ॻाल्हि कंदासीं पाण त पीपल्स पार्टी भुट्टो साहिबु अयूब ख़ान सां कावड़ जी इस्तीफ़ा ॾेई अलॻि थो थिए ताशकंद वारे इशू ते, उन खां पोइ वरी भुट्टो साहिबु पंहिंजी सियासी पार्टी थो ठाहे पीपल्स पार्टी। इन ते तव्हां छो त बुनियादी तौर ते हर कम में उन में शामिल रहिया आहियो त थोरो तव्हां बजा हिकिड़ो सुवाल कयो आहे जंहिंमें मां वाक़ई शामिल रहियो आहियां। भुट्टो साहिबु जॾहिं पिंडी छॾे ऐं बाय ट्रेन अचे पियो त पहिरियों लाहौर पे आयो त दुनिया ॾिठो त लाहौर स्टेशन ते लाहौर जे माण्हुनि कहिड़ो इस्तक़बाल कयो भुट्टो साहिब जो। ऐं उन सां गॾोगॾु साॻे वक़्तु उहो नवाब ऑफ कालाबाग जेको वेस्ट पाकिस्तान गवर्नमेंट जो गवर्नर हो तंहिं ज़माने में टेरर हो तॾहिं। ऐं मां तव्हां फॉर योर इंफॉर्मेशन मां तव्हांखे ॿुधायां त भुट्टो साहिब खे जे मुखालफ़नि खे उहो सपोर्ट कंदो हो, छाकाणि जो तव्हां उन ॻाल्हि खां असां ताईं न पहुतासीं न त जीअं भुट्टो साहिबु 1962 में बिना मुखालफ़त जे इलेक्ट थियो हो। जॾहिं सॼे पाकिस्तान में अयूब ख़ान पंहिंजे कॉन्स्टिट्यूशन 1962 जे कॉन्स्टिट्यूशन में इलेक्शन कराई त इलेक्शन कराई ऐं जेके मेंबर हुआ BD जा मेंबर बेसिक डेमोक्रेट जे मेंबरनि जे थ्रू इलेक्शन थी। उन में असांजे ज़िले खे हिकिड़ी सीट जो भुट्टो साहिबु कॉन्टेस्ट कई ऐं बिना मुक़ाबले थियो, छाकाणि जो उन जे ख़िलाफ़ु हिकिड़े ई माण्हू भरियो हो नॉमिनेशन से मिस्टर अब्दुल फताह मेमन एडवोकेट, मुंहिंजो उस्ताद हो, मुंहिंजो सीनियर हो, ऐं उन विड्रा कयो। तंहिंखां पोइ भुट्टो साहिब जे ज़माने में उहो सफ़ीर एम्बेसडर थियो सऊदी अरब उहो साहिबु। त उन वक़्तु ईस्ट एंड वेस्ट पाकिस्तान में रुगो 2 माण्हू अनापोज़ इलेक्ट थिया हुआ, हिकिड़ो भुट्टो साहिबु हिकिड़ो नवाब ऑफ बहावलपुर। अच्छा, बहरहाल तंहिंखां पोइ जो आइन में हिकिड़ो 1962 जो आइन बाद में सारी पोइ ठहियो, पहिरियों इलेक्शन कराई 62 में, पोइ 62 जो आइन ठहियो। उन में हिकिड़ी शिक इहो त जेको मिनिस्टर नेशनल असेंबली जो मेंबर हूंदो त ॿिन्ही शयुनि मां हिकिड़ी रिटेन कंदो, या मिनिस्टर रहे या नेशनल असेंबली मेंबर रहे। पोइ भुट्टो साहिब खे दायरा त अपडेट कयो, वरी सीट ख़ाली थी। साईं अचूं था, पोइ पार्टी थी ठहे, इलेक्शन्स थियूं थियनि, भुट्टो साहिबु मेजोरिटी सां खटी आयो वेस्ट पाकिस्तान में, उन खां पोइ ॻाल्हियूं हलियूं मुजीब सां, तव्हां उन जा चशमदीद गवाह आहियो। के माण्हू चवनि था त भुट्टो साहिबु चयो त जेको इजलास अटेंड करणु वेंदो माण्हू जूं टंगूं भञंदुसि। हाणे इहे इन ते थोरी रोशनी विझो त इहो छा सिलसिलो त जिन दोस्तनि खे इन इजलास जे बाबति जेके ॻाल्हियूं कनि था उन्हनि खे जाचणु घुरिजे त इजलास छाजे लाइ हुयो ऐं इजलास जेकॾहिं थिए हा त उन में कहिड़ी रिक्वायरमेंट हुई। उन्हनि सभिनी दोस्तनि खे यादि करणु घुरिजे त इलेक्शन जेका थी सा लीगल फ्रेमवर्क ऑर्डर ठाहियो हो LFO मार्शल लॉ जो LFO जंहिंजे अंडर इहा इलेक्शन थी। उन इलेक्शन में इहो ॿुधायो वियो त असेंबली वेहंदी बराबरि। इहे सभु सिचुएशन सभु कंहिंखे मालूम आहिनि त कीअं ईस्ट पाकिस्तान में वेस्ट पाकिस्तान जी ॻाल्हि थी त इलेक्शन जॾहिं कन्वीन थींदी इहा असेंबली त 120 ॾींहंनि में हू बिल पास कंदा कॉन्स्टिट्यूशन जो आइन जो बिल पास कंदा
आइन पास कंदा ऐं जेकॾहिं उहे आइन जो बिल पास करे नथा सघनि त इहा असेंबली ऑटोमेटिकली टुटी वेंदी। टुटी वेंदी। जेकॾहिं इजलास शुरू थिया जंहिं ॾींहुं त माना 120 ॾींहं जी ॻणप शुरू थी वञे हा। ऐं जेकॾहिं कंप्रोमाइज़ न आहे आउटसाइड नेशनल असेंबली ते 120 ॾींहनि में उहो ई जहिड़ो लॻो पियो थिए कोन हा ऐं डिज़ोल्व थियो आहे नेशनल असेंबली। उन खां पोइ बहरहाल फ़ौज जे या यहया खान जी नियत ख़राब हुई, ऑपरेशन शुरू थियो ऐं पोइ बांग्लादेश जंहिंखे करणो हो असली जवाबदार उन्ही जा बांग्लादेश ठही वियो। हाणे अचूं भुट्टो साहिब हितां जो थियो प्रेसिडेंट पहिरीं ऐं मार्शल एडमिनिस्ट्रेटर। राइट सर। ऐं भुट्टे साहिब जी गवर्नेंस सॼो वक़्तु तव्हां कीअं ॾिठी? तमामु ज़रूरी आहे, रेलेवेंट आहे, छो त भुट्टे साहिब जी गवर्नेंस ऐं उन खां पोइ जेके गवर्नमेंट्स आयूं आहिनि ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। साईं मुंहिंजा जंहिं जज़्बे सां ऐं जंहिं कमिटमेंट सां भुट्टो साहिबु इहे पावर संभालियो ऐं प्रेसिडेंट थियो, तव्हां हुनजी पहिरीं स्पीच मां हुन जेका हुन पंहिंजे दिलि सां कई आहे, उन में हुनजी दिली ख़्वाहिश इहा हुई त हिन मुल्क जी ख़िदमत कयूं ऐं मुल्क खे अकी 4 मसइला कई 95,000 कैदी हुया, ज़मीन हिंदुस्तान गिड़काए वियो। बिल्कुलु। हिन जे ज़माने में एतिरी इनेक्टमेंट थी आहे, एतिरा लॉज थिया आहिनि इन फेवर ऑफ लेबर। आइन मुतफ़िक़ आइन। साईं पुठियां ते अचूं था, आइन खां सवा ॿी आइन त ठही वियो, पर आइन सां गॾोगॾु जेके रिलेटेड तव्हां चओ न गवर्नेंस, त आइन त गवर्नेंस में नथो अचे न। आइन त बज़ात ख़ुदि हिकिड़ो ॿी शइ आहे न। आइन त ठहियो, उन जो क्रेडिट हुनखे वञे थो। अॼु ॾींहं ताईं उन आइन खे माण्हू प्रिज़र्व करणु चाहिनि था, अचनि था। पर मां ईअं पियो चवां त गवर्नेंस में जीअं असेंबलियुनि में, नेशनल असेंबलीअ में साल गुज़री था वञनि त 5 एक्ट 4 बिल इहे तव्हां हिन में ॾिसो त सही। मुल्क खे स्ट्रांग करण जे लाइ ज़हनी तरह हुन माण्हू, हाणे जॾहिं 74 में इंडिया वारनि बम ब्लास्ट कयो, तंहिंखां पोइ ज़हनी तरह, पर मां त हिकिड़ो तव्हांखे अर्ज़ु कयां त ज़हनी तरह भुट्टो साहिबु वॾी यानी साइंटिफिक डेवलपमेंट जे फ़ाइदे में शुरूआत अयूब खान जे ज़माने में ठही हुई इहा न्यूक्लियर डेवलपमेंट कमीशन, जंहिंजो भुट्टो साहिबु मिनिस्टर हो पहिरियों, ऐं उस्मानी हुयो डॉक्टर उस्मानी, उहो इन जो पहिरियों थियो हो। दुनिया जे आज़ाद मुल्कनि ऐं दुनिया जे प्रॉस्परस मुल्कनि ते जे लेवल ते पहुचाइण जो जज़्बो हो। पोइ उन जज़्बे सां हिन जेके बि माण्हू पाण सां खयां, स्टॉलवर्स हुआ, समझदार माण्हू हुआ, ऐं उन्हनि माण्हुनि जी कॉन्ट्रीब्यूशन हुयूं। हिन पहिरियों पंहिंजे जॾहिं हिन ॾिठो त फ़ौज हिन वक़्तु असां हिकिड़ी शिकस्त खुर्द फ़ौज थी वई आहे, उन जे मोरल खे वधाइणो हो। कई सी ॻाल्हि शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे हुकूमत जी गवर्नेंस जी ऐं परफॉर्मेंस जी, जेको आउटस्टैंडिंग रहियो आहे हिस्ट्री में, उन खां तंहिंजे करे अञा ताईं सॼी क़ौम पाकिस्तान चए थी जीए भुट्टो, उहो ई हिकिड़ो सबबु आहे। ऐं इहो सबक़ु ॿियनि हुकुमराननि लाइ आहे त जेके माण्हू अवाम जी ख़िदमत कनि था, उहे बि सदाईं ईअं जीअंदा जीअं भुट्टो साहिबु जहिड़ो आहे जीए पियो अञा ताईं। तव्हां सही आहे। ठीकु साईं। हाणे अचूं त जनरल ज़ावलत टेक ओवर कयो, भुट्टे साहिब जे पोयां कूड़ो केस लॻाए, जेको जुडिशल आहे त साबित थी चुको आहे, मोरालिस त जुडिशल मर्डर थियो। ऐं मां सम्झां थो त अहिड़े बहादुर मौत, बहादुर माण्हू जो मौत तारीख़ में विरले मिलंदो, जंहिं माण्हू खे ख़बर हुजे त मूंखे फांसी मिलंदी, ॿार हेॾा डिक्टेटर वेठा आहिनि, ऐं पोइ सरेंडर न करे, इहो हिकिड़ो बहादुर माण्हू जो मौत आहे। त तव्हां जो उन ज़माने में ॾुखे वक़्त में भुट्टे साहिब सां का यादि, का मुलाक़ात, के ॻाल्हि ॿोल? हूअं त साईं भुट्टो साहिबु पहिरियों दफ़ो ई जेल में न हो, पहिरियों बि जॾहिं जेल में पवंदो हो त असां रिक्वेस्ट करे, हाणे तव्हां ख़बर हो त डिटेंशन में जॾहिं लाहौर में हुयो अयूब खान जे ज़माने में, हुन ते डिटेंशन में हो त असांखे इजाज़त मिली, असां मिली आयासीं। पर हिन दफ़े जॾहिं हिते केस पियो हले त कंहिंखे बि इनजी मुलाक़ात जी इजाज़त ऐं मां तव्हांखे ॿुधायां त असांखे 100% ख़बर हुई, केस में त कुझु कोन हो, इन एॾे त माण्हू जो ख़्यालु ई न पियो वञे, ऐं ख़ुदि जेके वकील आहे से इन खे का सीरियस ॻाल्हि सम्झनि ई न पिया।
छाकाणि जो उन्हनि खे बि ज़हन में इहा हता की इहे ग़लति हुआ। मां उन्हनि वकीलनि जी ॻाल्हि कयां जिन माण्हू अपील हलाई ऐं देवर ऑल्सो राइट, छाकाणि जो उन सिचुएशन अहिड़ी हुई जो उन में ख़ौफ़ ख़तरो उनखे नज़र जीअं हफ़ीज़ पीरदाद जा ॿिया हुआ। बाक़ी उन वक़्तु असांखे मुलाक़ात जो को बि इजाज़त न हुई। बाक़ी मुलाक़ात थी वञी सो बि हीअं जीअं तव्हां मां वेठा आहियूं न साईं, ईअं मुलाक़ात थी। बाक़ी हथु मिलाइण बि न ॾिनो असांखे। सुप्रीम कोर्ट में 3 ॾींहं असां वियासीं। केस हलियो, 3 ॾींहं भुट्टो साहब आयो, भुट्टो साहब 4 ॾींहं आयो। पहिरें ॾींहुं असांखे जाइ न मिली। बेगम साहब आहे, बेगम नुसरत भुट्टो जे महिरबानी सां मां ऐं मुंहिंजो हिकिड़ो ॿियो दोस्त हो सिट रहीम बख़्श चांडियो, असां ॿई हिते वियासीं। असांखे उहा परमिट मिली, पर जेसिताईं असां पहुचूं त अॻु में ई वेची विया माण्हू। पोइ असांखे ॿुधायूं त बाबा अधु कलाक खनि में माण्हू अचे था वञनि, भॼी थो वञे। पाण ॿुधाई त मां तव्हांखे इन करे तकलीफ़ ॾिनी आहे जो अमीअ खे तव्हां सम्झायो, तव्हां पाल साहब सां गॾु रहिया ऐं तव्हां फैमिली फ्रेंड आहियो। हा, ऐं फारूक लगारी ऐं पंहिंजी फ़खरी बेगम। फ़खरी बेगम मां टिनी खे तव्हां इन लाइ घुरायो आहे। पोइ त वेठा हुआसीं। फारूक लगारी थोरी देरि कई, छा जो लाहौर मां जेका फ्लाइट अची सा VIP का ऑपरेशन पई थी, तंहिंजे करे देरि थी वई। बहरहाल तंहिंखां पोइ असां टई गॾिजी, बेगम साहब आहे, बेगम रेबल, उन सां वञी अर्ज़ु कयोसीं। असां इहो उहो ई व्यू पॉइंट ॾिनोसीं त बेनरी साहब जी मर्ज़ी आहे त हाणे न अचे मुर्तज़ा, ऐं इलेक्शन खां पोइ अचे, जेकी हू चाहींदो उहो कमु कंदसि। जेकॾहिं चीफ मिनिस्टर थियणु चाहींदो त गवर्नर सिंध जो त मां उहो करे सघंदुसि। हाली हुन ते केस आहे, जा जेल बेल बंदो। ऐं तंहिंखां पोइ हिते बेनज़ीर साहब जो वॾो कारनामो इहो आहे त पंहिंजे पीउ जे नाले हिकिड़ी ट्रस्ट क़ाइमु कयईं, जेका आहे ज़ुल्फ़कार ज़ेबिस्ट, जंहिंजे अंडर हिते यूनिवर्सिटियूं क़ाइमु कयईं, जंहिंजो आहे कराचीअ में, इस्लामाबाद में, लाड़काने में, दुबई में। इहे त वॾा इदारा आहिनि, जॻहियूं आहिनि। पर इंटरमीडिएट कॉलेजिस बि शुरू कयूं हैदराबाद में, मीरपुर ख़ासि में, नवाबशाह में। हैदराबाद में वरी जॉब स्किल ट्रेनिंग सेंटर आहे। सूमर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी असां सां गॾु रहण जी, प्रोग्राम तारीख़ सां गुफ़्तगू में शामिलु थियण जी। नाज़रीन, तव्हां प्रोग्राम ॿुधो। असां वरी ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए नाम वारी शख़्सियत सां ऐं तारीख़ साज़ शख़्सियत सां मुलाक़ात तव्हांजी कराईंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।